नाज़रीन ज़िक्र कंदासीं मलीर खां। भारतीय जेलुनि में क़ैद पाकिस्तानी माहिगीरनि जूं तस्वीरूं घर भातियुनि ताईं पहुची वियूं। केतिरनि ई सालनि खां क़ैद मलाहनि जूं घरनि ताईं तस्वीरूं पहुचाए वियूं आहिनि। तस्वीरुनि में शामिल 11 मलाहनि जो तालुक़ु मली जे सामूंडी इलाइक़े इब्राहिम हैदरी सां आहे। वधीक 9 मलाह बि साॻिए इलाइक़े अली अकबर शाह ॻोठ सां तालुक़ु रखनि था। ज़िक्र कंदासीं भारतीय जेलुनि में क़ैद पाकिस्तानी माहिगीरनि जूं तस्वीरूं घर भातियुनि ताईं पहुचाए वियूं आहिनि। केतिरनि ई सालनि खां क़ैद मलाहनि जूं घर भातियुनि ताईं तस्वीरूं पहुचाए वियूं आहिनि। तस्वीरुनि में शामिल 11 मलाहनि जो तालुक़ु मली जे सामूंडी इलाइक़े इब्राहिम हैदरी सां आहे। वधीक 9 मलाह बि साॻिए इलाइक़े अली अकबर शाह ॻोठ सां तालुक़ु रखनि था। नाज़रीन भारतीय जेल में क़ैद पाकिस्तानी माहिगीरनि जूं तस्वीरूं घर भातियुनि ताईं पहुचाए वियूं आहिनि। केतिरनि ई सालनि खां क़ैद मलाहनि जूं घर भातियुनि ताईं तस्वीरूं पहुचाए वियूं। तस्वीरुनि में शामिल 11 मलाहनि जो तालुक़ु मली जे सामूंडी इलाइक़े इब्राहिम हैदरी सां आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। सजाद सजोड़ो लाइन ते मौजूदु आहे। जी सजाद। जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधायूं त जेको आहे भारत में जेको इब्राहिम हैदरी जा जेके मुहाणा आहिनि उन्हनि जे जेको आहे वारसनि पारां जेको आहे एहतजाज कयो वियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त मुसलसिल जेको आहे भारतीय जेलनि में क़ैद पाकिस्तानी माहिगीरनि जी तस्वीरूं जेके आहिनि उन सां घर भातियुनि खे पहुची वियूं आहिनि। जंहिं वक़्तु जेको आहे घर भातियुनि जेको जज़्बाती मंज़र ॾिसण में आया रोईंदे तस्वीरुनि में हुन हिकु ॿुधायो त जेको आहे शामिल आहिनि जॾहिं 11 माहिगीर इब्राहिम हैदरी सां तालुक़ु रखनि था। जॾहिं त वधीक 9 माहिगीर बि साॻिए इलाइक़े हुजे अली अकबर शाह ॻोठ सां वास्तो रखनि था। जेके उहे तस्वीरूं मुतासिर ख़ानदान खे पाण फ़राहम कयूं वियूं आहिनि त उन्हनि जो चवणु आहे त भारतनि में जेको आहे हिते जेलनि में क़ैद मुहाणनि खे जेको आहे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पर हुकूमती सतह ते के बि जेके उपाउ न पिया वरिता वञनि, जंहिंजे करे असांजे घरनि में कोहराम मतल आहे। उन्हनि जो चवणु आहे त फौरी तौर ते जेके भारतीय जेलनि में क़ैद इब्राहिम हैदरी सां तालुक़ु रखंदड़ सॼी सिंध जा जेके मुहाणा जेके माहिगीर आहिनि जेके मच्छी मारण लाइ समुंड में वेंदा आहिनि उहे जेके गिरफ़्तार करे बेगुनाह उन्हनि खे जेलनि में क़ैद कया विया उन्हनि खे फौरी जेको आहे हुनजी आज़ादी लाइ उपाउ वरिता वञनि त जीअं संदनि घर में फाका कशी सूरताल ख़तमु थी सघे। संदसि बचा जेके आहिनि उहे साण मिली करे बहितरीन ज़िंदगी गुज़ारे सघनि। जी सजाद, वरी महिरबानी तफ़सील आहे।